अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु असीं पढ़ूं था सूरत मुज़म्मिल इंशाअल्लाह आमीन। हाणे सूरत मुज़म्मिल ऐं सूरत मुदस्सिर ॿई ॼण पाण में भेनरूं आहिनि, वेझूं अॻे भाइटियाणियूं हिक ॿिए सां। या अयूहल मुज़म्मिल, हे कमलीअ वारा, हे साथी बणाईंदड़, साईं लिखियो आहे कुमिल लैल इल्ला क़लीलन। ऐं पंहिंजो या अयूहल मुदस्सिर, हे चादर वेड़ींदड़, कुम फ़अंज़िर वरब्बक फ़कब्बिर। पंहिंजो हीअ सूरत पहिरीं लथी आहे, सूरत अलक़ जेका इक़रा बिस्म रब्बिक लज़ी ख़लक़। उनखां पोइ हीअ सूरतूं आहिनि मुदस्सिर, मुज़म्मिल ऐं नून वल क़लम। इहे चारि आयतूं ॼण हिक ॿिए जी पोयां लथियूं आहिनि या भरिसां हिक ॿिए जे। ऐं पंहिंजो नून वल क़लम ऐं हीअ हिननि जो को वास्तो आहे हिक ॿिए सां। बहरहाल असां हिते अर्ज़ु था कयूं कनि ॻाल्हियुनि जो त हिन में सूरत मुज़म्मिल में 20 आयतूं आहिनि ऐं सूरत मुदस्सिर में 56 आयतूं आहिनि। त ज़ाहिर 56 वारियूं घणियूं आहिनि ऐं 20 वारियूं ज़रूरु घटि सभु सम्झबियूं, पर जहिड़ो कर सूरतूं ॿई हिकु जेतिरियूं आहिनि जो लफ़्ज़नि मंझि पाण सूरत मुज़म्मिल वधीक लफ़्ज़ आहिनि हुन मंझि, ऐं अखर जेके आहिनि से वरी मुदस्सिर जा वधीक आहिनि। बसि अहिड़े नमूने सां अल्लाहुम्मा सल्ली अला। हाणे ॿी ॻाल्हि इहा त हिन में जे सूरत मुज़म्मिल जेका आहे हुन पहिरीं जेके आयतूं आहिनि से हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इरशाद आहे त उथ। पोइ हाणे हिते साईं लिखियो मुज़म्मिल, ज़म्मिल साथी बनाइण जी बि ॻाल्हि लिखी अथसि। ऐं साईं त ॿिए वारे साहिबु, पर हूअं ज़म्मिलूनी मूंखे वेढ़ियो, मूंखे वेढ़ियो। वेढ़ण जे माना इलाफ़ जे माना मंझि वरी मां इलाफ़ माना गॾु करणु, लॻाईंदड़, हिक ॿिए सां मिलाईंदड़। पर हिते मुज़म्मिल माना बणाईंदड़, साथी यानी दोस्त वाबतो कया आहिनि वग़ैरह। हिते अंग्रेज़ी में लिखी पियो आहे to be carried followed another। बहरहाल क़ुमिल लैल इल्ला क़लीलन, हिन वजह आहे त राति जो छा ॻाल्हि आहे। पहिरीं जेके रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन सां गॾु जेके संदसि साथी से अरकम बिन अरकम जे घर में गॾु थींदा हुआ ऐं निमाज़ पढ़ंदा हुआ गॾु सभु। मतिलबु हीअ छो जो हिकिड़ी ट्रेनिंग आहे ख़ासि क़िस्म जी, जेका इंटेंसिव ट्रेनिंग चइजे घणी। त उहे शुरू वारनि सालनि मंझि जो क़ुर शरीफ़ जीअं लथो पिए त हीअ सूरतूं पढ़ियाऊं थिए, हिक ॿिए खे ॿुधायूं थिए, ऐं राति जो इबादत ऐं तक़वा ऐं परहेज़गारी अख़्तियार करणु, अलाह ताला जी इबादत करणु, उन मंझि वक़्तु गुज़ारियूं थिए हिक ॿिए सां। त इहो ॼण राति जे वक़्तु माण्हू सभई सुम्हंदा हुआ, छो त लिकी इहा ॻाल्हि थींदी हुई पहिरीं, तंहिं करे माण्हुनि जे साम्हूं न थींदी हुई। पंहिंजो अरकम जे घर में जेको सफ़ा जेको आहे पहाड़ी जेका सफ़ा जी आहे, उन जे साॼो ओॾां जेकॾहिं मुंहुं करे बीहबो त साॼे पासे हुयो उहो घरु। उन खां हाणे अञा आहे या न आहे ख़बर न आहे, पर असां ॾिठो 1979 में त इहो हुयो। बहरहाल फरमाए थो कुमिल लैल इल्ला क़लीलन निस्फ़हू अव इंक़ुस मिन्हु क़लीला। या अधु राति सॼी, या अधु खां घटि, ऐं ज़िद अलैहि, या उन खां वधा, यानी अधु खां घटि थोरो या अधु खां थोरो वधीक हुजे, 2 हिसा हुजे राति जा। पोइ पर हिन ई सूरत में जो आख़िर में आहे जेका सूरत वरी आयत जेका पोइ लथी आहे, उन में आयो आहे त असांखे ख़बर आहे त ॾींहुं जेको आहे सो तव्हां हीअं करियो था, सुलसी लैल ऐं निस्फ़हू ऐं सुलसहू इहो करियो था। पर उनजे बावजूदि हाणे असांखे ख़बर आहे त तव्हांखे ॿिया कमकारियूं बि आहिनि, ऐं तव्हां उथंदो वेहंदो बि ऐं पंहिंजो घुमंदो, पंहिंजो रिज़्क़ तलाश करण जे लाइ जहाद में बि वेंदो, त इहे ॻाल्हियूं सभु थींदियूं।
त पंहिंजो तव्हांखे हिकिड़ो वक़्तु कोन मिलंदो जो सॼी राति ऐं अधु राति ऐं 3 हिसा राति जा करियो। इन करे फरमायो हाणे आख़िरि में 2 दफ़ा लफ़्ज़ ईंदो आख़िरी आयत में ई हिकिड़ी में फ़क़्रउ मा तयस्सर मिनल क़ुरान, पोइ उहो पढ़ो जेतिरो तव्हां पढ़ी सघो, यानी जेतिरो आसान थिए तव्हां लाइ। तयस्सर यसर जे मज़ा जेको थी सघे, जेको आसान हुजे तव्हांजे लाइ। पोइ इहो 2 दफ़ा ॼण साॻी आयत जेका 20 आहे हुन में 2 दफ़ा इहो लफ़्ज़ु आयो आहे त फ़क़्रउ मा तयस्सर मिनल क़ुरान। हाणे इहा ॻाल्हि मतिलबु त तंहिं करे इंटेंसिव प्रोग्राम जॾहिं बि को कबो त पोइ पहिरीं शुरू में त इहो तहजुद वग़ैरह इहो ॻाल्हियूं इहे सभई इहे ज़रूरी आहिनि। उन मंझि माण्हू खे तक़वा ऐं परहेज़गारी ऐं अलाह ताला ॾांहुं रग़बत वग़ैरह जेका असां हासिलु थींदी। ऐं जेकॾहिं रुॻो जेके जहरी नमाज़ूं ऐं सिरी नमाज़ूं आहिनि वेठियूं फ़र्ज़ु रुॻो पढ़िबा न, पोइ उहो जेको ख़ुशू ऐं ख़ुशू उहो जेको आहे तक़वा परहेज़गारी जेका आहे रुहानियत जेका आहे सा हासिलु थींदी। उहो जेको डिटर्मिनेशन उल अज़्म जेको आहे सो हासिलु न थींदो। इन करे इहो ज़रूरी आहे त पहिरीं माण्हू इंटेंसिव प्रोग्राम जा निकिरे त पोइ उहो जेको ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो थी वेंदो हलियो। इन करे इहो ज़रूरी आहे त इहा ॻाल्हि ज़हन में रखिजे। हा हाणे फरमाए थो त इना सनुल्क़ी अलैक क़ौलन सक़ीला, हिन सूरत में जे आहे। पोइ हाणे हीअ पहिरीं आहे या मुदस्सिर पहिरीं आहे। हाणे इहो फ़ैसिलो असीं हिते कोन था करियूं, छो जो हिन मंझि को आलिम चवंदा हू पहिरीं पोइ हू पहिरीं या हू पहिरीं हू पहिरीं, नून वल क़लम पहिरीं या मुदस्सिर पहिरीं या मुज़म्मिल पहिरीं, कहिड़ी पहिरीं। बहरहाल इना सनुल्क़ी अलैक क़ौलन सक़ीला, हिते अलाह ताला फरमाए थो असां सिगो ई तोखे वॾो हिकिड़ो कौल जेको ॻरो आहे जेको तूं खणी कोन सघंदे। मतिलबु त सूरत अलम नशरा में जो आहे त उहो जंहिं तुंहिंजी चेल ते भॻी, मतिलबु त ज़हर जेका तुंहिंजो भॻियईं थिए उहो ई हुयो, ॼण इंटेंसिव प्रोग्राम जेको हुयो अलाह ताला जे तरफ़ां। इना सनुल्क़ी अलैक क़ौलन सक़ीला, रसूल पाक साहिब खे ख़बर कोन्हे कहिड़ो ईंदो कौल जेको, पर इहो हुयो त भई अलाह ताला हिकिड़ो आहे। इहो पंहिंजे माइटनि खे मिटनि खे सभिनी खे अरबनि खे सॼी काइनात खे ॿुधाए, सभु इंसान ज़ात खे बशर खे ॿुधाए त अलाह ताला हिकिड़ो आहे, घणा कोन्हनि को, हुन सां को शरीक करण जी ज़रूरत न आहे का। ऐं ॿियो त रसूल पाक अलाह ताला मोकिले थो पंहिंजा पैगम्बर हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं सभु पैगम्बर आया आहिनि घणेई, 1,24,000 जो लफ़्ज़ु आहे। त पोइ मतिलबु त असांखे केतिरनि जी ख़बर आहे केतिरनि जी ख़बर न आहे। ऐं पर क़ुर शरीफ़ में जेको 50 जा नाला ॼण आहिनि केतिरनि जा, त पोइ अलाह ताला फरमायो त मूंखे मूं कंहिंजो ज़िक्र कयो आहे तोसां, कंहिंजो न ज़िक्र कयो आहे, ऐं हादी आहिनि ऐं पंहिंजो मिनहाज ते तोखे रस ॾींदा था वग़ैरह वग़ैरह जेके अॻु में पैगम्बर थी चुका। इन करे हीअ जेको आहे सो तोखे असां क़ौलन सक़ील या ॿी ॻाल्हि नबूअत पैगम्बर रसूल असां मोकिलिया आहिनि। ॿी टी ॻाल्हि इहा त आख़िरत आहे ऐं आहे, मौज़ू जेको आहे सॼो क़ुर जो टियों हिसो जेको आहे इन ॻाल्हि ते आहे त आख़िरत आहे, बास बादल मौत आहे, मौत खां पोइ वरी इंसान जो जहिड़ो कयो वेंदो उन खां हिसाबु किताबु थींदो, ऐं जन्नत ऐं जहन्नम जेको आहे सो रिवार्ड ऐं पनिशमेंट उहो मौजूदु आहे। 3 शयूं अहम आहिनि, इन्हनि 3 ते ॼण सॼी ॻाल्हि आहे त तव्हां चङाई करियो धरती ते, माण्हुनि सां इंसान सां चङो थी हलो, इन करे जो तव्हांखे चङो थी हलंदव त जन्नत में मोकिलिबो तव्हांखे, जो बुछड़ा थी हलंदव कातिल ऐं पंहिंजो बदमाश थींदव धरती ते, ज़ुल्म ऐं फ़साद पखिड़ींदव त पोइ तव्हांखे जहन्नम में मोकिलिबो। इहो मौज़ू ॼण जेको आहे सो ज़रूरी आहे। सो इना सनुल्क़ी अलैक क़ौलन सक़ीला, क़ौल सक़ील इहो आहे त अलाह ताला सां शरीक न करियो, अलाह ताला हिकु आहे, पैगम्बर आहिनि, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी पैगम्बर आहे, ऐं आख़िरत आहे, बास बादल मौत आहे। इहो क़ौल सक़ील आहे, माण्हुनि खे मञण में कोन अचंदो आहे। 3 ॻाल्हियूं जेके आहिनि माण्हू मञणु नथो चाहे, ऐं जेको अनीद आहे, जेको हठीलो आहे, जेको मुतकबर आहे, जेको जब्बार आहे, सरकश आहे, पंहिंजो
सो जेको आहे ॻाल्हि ई न मञींदो, पोइ उन माण्हू जूं जेके ख़सलतूं आहिनि, इहे जेको नथो मञे, जेको इन खां ज़िद थो करे, इन खां नटाए थो, इन खां टहे थो, इन खां भॼे थो, इन जो ज़िक्र हिन सूरतुनि में आहे थो कहिड़ो क़िस्म जो माण्हू आहे जेको ईअं करे थो। इन नाशियत लैल हीअ अशद वतअन व अक़वम क़ीला, बेशक उथणु राति जो जेको आहे सो तव्हां लाइ ॾुखियो आहे। पहिरीं माण्हूअ खे ॾुखियो वाक़ई लॻंदो, पर पोइ जेकॾहिं आदत थी वेंदी हली अल्हम्दुलिल्लाह, त पोइ माण्हू पियो उथंदो ऐं पोइ न उथणु वरी ॾुखियो लॻंदो। इन करे अलाह ताला इहा पॉइंट आउट करे थो त इन नाशियत लैल ई उथणु राति जो जेको आहे हीअ अशद, इहो तमामु सख़्तु आहे, माण्हू ते ॻरो थो लॻे, वतअन लताड़नि ऐं अक़वम क़ीला, ऐं तमामु पको आहे। हिन जॾहिं हिकु पका थी वेंदो, पुख़्ता थी वेंदो, त पोइ क़ाइमु थी हुन ते क़यूम रहंदो, हुन ते ॿधा बीठा हूंदो, ऐं हुनखे तव्हांखे जेकॾहिं मिस थी वेंदो, तव्हांखे ख़राबु लॻंदो, तव्हांखे मतिलबु त आहे ॻाल्हि ईअं त पर पहिरीं सख़्तु थी लॻे, पहिरीं जेको आहे मुनाफ़िक़ आहे, मुशरिक आहे, उहो जेको आहे सो न करणु चाहींदो ईअं। सो बहरहाल इन ॻाल्हि जो इन लक फिन नहार सबहन तवीला, इहो राति जो इहो सॼो कमु थो थिए। तहजुद बि राति जो आहे, जो हिकिड़ो थधो वक़्तु आहे, अलाह ताला उन वक़्तु ज़मीन जे हिन आसमान ते अचे थो, जेको पहिरियों आसमान आहे, ऐं चए थो आहे को जो मूंखां मग़फ़रत घुरे, आहे को जो मूंखां नेमत घुरे, आहे जेको मूंखां हीअं घुरे हीअं घुरे, त आउं जेको आहे सो तयारु आहियां, त इस्तग़फ़ार घुरो मूंखां, मतिलबु हीअ कयो हू कयो। त पोइ इहो तहजुद अक़िम सलात दुलूकी शम्स इला ग़सक़िल लैल व क़ुरान अल फज्र इन क़ुरान अल फज्र कान मशहूदा वग़ैरह, इहे जेके आयतूं आहिनि उते सूरत बनी इसराइल में, या हिते ही या काफ़ वग़ैरह ॿियनि सूरतुनि मंझि जेको आहे सो फलाणनि फलाणनि वक़्तनि ते उथो, पर हिते ख़ासि तरह सां इहो लैल जेको राति जो वक़्तु जेको आहे इबादत जो, इन करे जहरी यानी वॾे आवाज़ सां क़ुर शरीफ़ पढ़णु जेको आहे सो राति जो, यानी सिज लथे सुम्हाणी वारी निमाज़ में ऐं सुबुह जी निमाज़ में, सिज उभरण खां अॻु में, इन टिनी ते जहरी निमाज़ थी थिए, यानी आवाज़ वॾे सां निमाज़ क़ुर शरीफ़ पढ़िजे थो। ऐं ॾींहं जूं जेके ॿ आहिनि, बफ़रनि जी ऐं टिपहरी वारी निमाज़ जेका सा उहा सिरी आहे, यानी ख़फ़ी आवाज़ में पंहिंजे दिलि में आवाज़ सां क़ुर पढ़िजे थो। इहो इन करे बि थो थिए जो माण्हू जेके आहिनि से काफ़र आहिनि, उनखे ॾुखी ॻाल्हि लॻंदी, को माण्हू विढ़ंदो जिरंदो ऐं कमकार सां माण्हू हूंदो त कॾहिं काफ़रनि जे साम्हूं हूंदो, कॾहिं ग़ैरनि जे साम्हूं हूंदो, कॾहिं धारियुनि जे साम्हूं हूंदो, त पोइ हुनखे ख़राबु लॻंदी, त वरी जहिड़ो थींदो, वरी फ़साद थींदो। त इन करे माण्हू फ़साद खां जेको आहे सो हरू भरू काहे न पए फ़साद में, ऐं पंहिंजो फ़साद खां बचण जी कोशिशि कजे। तंहिं करे ॾींहं जो जेको आहे सो इहो हिकिड़ो ख़ासि, ॿिया बि सबबु घणेई अलाह ताला जेके बि हुजनि, मन वटि घणेई सबबु आहिनि, पर पोइ इहो हिकिड़ो ख़ासि सबबु आहे त जेको राति जो आहे माण्हू पंहिंजे पंहिंजे घर में पंहिंजे अकेलाई मंझि ऐं जेको आहे सो क़ुर शरीफ़, यानी पंहिंजा सभु मुस्लमान जी गॾु थींदा मस्जिदनि में, हिन हूंदा ॿियूं निमाज़ुनि ते जेके आहिनि से मतिलबु त कमकार सां हूंदा, हुन वक़्तु किथे अलाए पढ़णी पए निमाज़ किथे, तंहिं करे वक़्तु जेको आहे सो विञाइबो कोन, जिते अलाह ताला सॼी ज़मीन जेका आहे धरती आसमान सॼो निमाज़ जे लाइ असांखे करे मस्जिद करे ॾिनो आहे। तंहिं करे किथे बि निमाज़ पढ़ी सघूं था, कमकार सां हुजूं, किथे ॿाहिरि वियल हुजूं, किथे बनीअ ते, खेती ते, काफ़रनि जे मुल्क में, मुस्लमाननि जे मुल्क में, पर जेकॾहिं निमाज़ मस्जिद आहे भरिसां अवेलेबल आहे त माण्हू हिमत करे वञी पहुचे। पर इहे सभई ॻाल्हियूं इन मंझि रखबियूं। इन लक फिन नहार सबहन तवीला, ॾींहं जो तव्हांखे घणा कमकारियूं आहिनि, सभ त तस्बीह में इन मंझि आहे, सभु माना तरण जी माना में, त हीअ फलक जेके सभई सभु behū लहू मास आसमान ज़मीन में जेके शयूं हलनि पियूं, इहे सभई तव्हां हलो पिया घणा कमकार जे सांगे, कमकार सां निकिरो था, सबहन तवीला, घणा कमकार आहिनि ॾींहं जो। इन करे तव्हांखे ॾींहं जो इहो को तहजुद ऐं वग़ैरह ही जेको ॿियूं एक्स्ट्रा नफ़िल वग़ैरह पढ़ण जी हुकुम न आहे, त एतिरो जेको तहजुद जी निमाज़ ऐं क़याम लैल वग़ैरह रमज़ान में जेको कजे थो, तरावियूं वग़ैरह पढ़जनि थियूं, उहे राति जो थियूं पढ़जनि, ॾींहं जो तरावियूं कोन थियूं पढ़जनि। ऐं इहे सभु ॻाल्हियूं वस्करस्म रबिक, अलाह जो नालो सिरी बि ऐं ख़फ़ी बि ऐं पंहिंजो जहरी बि, ॾींहं जो बि ऐं राति जो ज़िक्र अलाह ताला जो कंदो रह, यानी हिकिड़ो त इबादत जो जेको निमाज़ थी पढ़िजे उहो बि ज़िक्र आहे,
क़ुर शरीफ़ वेठो पढ़िजे पंहिंजे दिलि में उहो बि ज़िक्र आहे। अलाह अलाह वेठो करे, सुभान अलाह वेठो करे, अलाहु अकबर वेठो करे, अल्हम्दुलिल्लाह वेठो चवे, अस्तग़फिरुल्लाह वेठो चवे, जेके बि मतिलबु इहे शयूं आहिनि से अलाह ताला जो ज़िक्र आहे। इहो ज़िक्र जेको आहे सो ज़िक्र अस्म रब्बिक, तुंहिंजे रब जो ज़िक्र कंदो रह। यानी हर वक़्तु जेको आहे सो दिलि हुजे पंहिंजे यार सां, ऐं हथ हुजनि पंहिंजे कार में, मतिलबु कम में हुजनि कम हथ, ऐं दिलि हुजे जेका पंहिंजे अलाह जे ज़िक्र सां शामिलु हुजे। ज़िक्र रब्बिक व तबत्तल इलैहि तब्तीला, पोइ ॿियनि सभिनी खे छॾे, यानी जेके राति जो जेको आहे ख़ुशूसन इहा ॻाल्हि त सभई कमकारियूं फिटा करे, पंहिंजो बिस्तरो पंहिंजो छॾे, ॿारनि बचनि खे पंहिंजे सुम्हारे, उन खां पोइ अची पंहिंजो निमाज़ पढ़िजे, पंहिंजे मुंहुं सॼी दुनिया खां कटिजी, सॼा दुनिया खां अलॻि थी, ऐं इन पोइ तबत्तल इलैहि तब्तीला, तबत्तल जी माना पोइ थी पोइ उन्हनि जो ॿियनि खे काटे सभिनी खे तबत्तल तब्तील। रब्बुल मशरिक़ वल मग़रिब, रब जेको आहे अलाह ताला आहे हिकिड़ो ई आहे रब, मशरिक़ जो बि मग़रिब जो बि, यानी जितां उभिरे थो, जितां चङाई शुरू थी थिए, सिजु उभिरे थो, रोशनी थिए थी, उनजो रब बि जेको आहे सो अलाह ताला आहे। जिते सिजु लहे थो जंहिं पासे, जिते पोइ ऊंदा बि थिए थी ऐं पंहिंजो ज़ुल्म बि थिए थो, उते जो बि रब जेको आहे सो अलाह ताला हिकिड़ो ई आहे। रब्बुल मशारिक़ वल मग़ारिब, अलाह ताला ॿियनि हंधि चयो सभिनी मशरिक़नि ऐं सभिनी मग़रबनि जो रब जेको आहे सो अलाह ताला आहे हिकिड़ो ई। ऐं पंहिंजो मशरिक़ैन वल मग़रबैन सूरत रहमान में त उहो जेको ॿई पासा, यानी इन टिनी मानाउनि जी, टिनी लफ़्ज़नि जी माना, टिनी मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि जी माना इहा आहे त जेके मशरिक़ आहे उहो 180 डिग्री, उन मशरिक़ सॼो आहे मतिलबु त 180 डिग्रियूं आहिनि, ऐं मग़रिब जेको आहे सो 180 डिग्रियूं आहिनि, 360 डिग्रियूं सभई थियंदियूं, त मतिलबु त इहो कमु थी वेंदो ईअं 180 जो। पर जेको सिजु ऊन्हारे जो उभिरे थो, जेको सिजु पंहिंजो सियारे जो उभिरे थो, मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां मुख़्तलिफ़ एंगल्स तां उभिरे थो, इहा ॻाल्हि जेका मशरिक़ैन वल मग़रबैन में, ऐं मशारिक़ ऐं मग़ारिब जेको आहे सो वरी ॿिए हंधि आहे। इन करे टई लफ़्ज़ आहिनि क़ुर शरीफ़ में। उन खां पोइ चयो वज़्कुर रब ला इलाहा इल्ला हुव, अलाह ताला खां सवा को ॿियो इबादत जे लाइक़ु कोन्हे, माबूद न कोन्हे जंहिंजी इबादत कजे। फतख़िज़हु वकीला, पोइ वठि उनखे पकड़, यानी क़ाबू करे झल उनखे पंहिंजो वकील, उनखे पंहिंजो पालणहार, उनखे पंहिंजो यानी सभु कम सणावा उहो कंदो। वकील तुंहिंजो उहो आयो। वकालत मतिलबु त जज जे माना में कोन्हे कोर्ट वारी वकील, इहे सभु निभाग आहिनि सभई वकील, सम्झो छो जो कूड़ खे सच ऐं सच खे कूड़ साबित करण वारा ही वकील, या माना ई खोटी हाणे कढी छॾींदऊं, पर वकील अलाह ताला आहे, यानी तव्हांजा सभु कम सणावा रब पाक पंहिंजो पाण कंदो। सम्झो उफ़विद अमरी इल्लाह, सभु कम अलाह जे हवाले कर, ऐं उनखे पंहिंजो वकील कर, त तुंहिंजो सभु कमु उहो कंदो, तुंहिंजो सणावा कंदो। तूं महिनत कर, तूं कोशिशि कर, पर करण वारो उहो आहे। जॾहिं उहो हुकुम थींदो त इहे थिए तॾहिं थींदो, जॾहिं हुकुम थींदो त न थिए त उहो न थींदो। तंहिं करे उनखे पंहिंजो वकील कर। इन माना में वस्बिर अला मा यक़ूलून, ऐं हाणे इहे 9 आयतूं थियूं, हीअ 10 आयत जेका आहे वस्बिर अला मा यक़ूलून, हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तोखे जेको इहो दुश्मन जेके चवनि था वलीद बिन मुग़ीरा, माना हेसि ताईं हीअ हाणे जेको आयतूं अचनि थियूं, हेसि ताईं ख़बर पइजी वई माण्हुनि खे त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मैसेज आणे थो सो असांखे वणे कोन थो, ऐं हीअ असांजो तख़्त डाहे पाण थो बादशाह थियणु चाहे, के अलाए छा थो चाहे, तंहिं करे हिन जी मुखालिफ़त हिन जी सख़्तु कजे, ऐं पंहिंजो हीअं कजे हू कजे। त हाणे इहे जेके मुखालिफ़तूं शुरू थी वियूं, पंहिंजे चाचो अबू लहब खां शुरू थी ॻाल्हि मुखालिफ़त, अबू जहल माइट हुउसि, उहो बि जेको आहे सो मुखालिफ़, हेॾा वलीद बिन मुग़ीरा 3 मुखालिफ़, चोथा मुखालिफ़, 5 मुखालिफ़, पोइ 70 त वरी बदर में जेके मरंदा सभई मुखालिफ़ रहिया, मतिलबु एतिरा साल यका। वस्बिर अला मा यक़ूलून, इहे जेके चवनि था, छा था चवनि त हीउ शाइर आहे, चवनि था त हीउ मजनू आहे, चवनि था त हीउ जादूगर आहे, चवनि था त हीअं आहे, चवनि था एॾो आहे चरियो आहे, अहिड़ा घणेई लफ़्ज़ था कनि। उन सभिनी ते मतिलबु त सूरतुनि में अलाह ताला क़ुर शरीफ़ में उहे जेके बि एतिराज़ात, जेके बि नाला अलाह ताला फ़रमायो त ॾिस त कोई तोखे छा छा था चवनि।
उमिरि तुंहिंजे उमिरि जो कसम आहे, तोखे ॾिस छा था चवनि। त बहरहाल उहे सभई वस्बिर अलामा, उन ते तूं सब्र कर फ़िलहालु, मतिलबु त वक़्तु ईंदो जो इहे नेठि जेके सफ़ा अनीद आहिनि, जेका सफ़ा ज़िदी आहिनि, हटीला आहिनि, मुतकबर आहिनि, उहे ख़तमु थी वेंदा। बाक़ी ही उमत जेका आहे सभु मञींदी, इहे कुरैश जेके आहिनि से ईमान आणींदा ऐं इस्लाम थी वेंदो दाख़िल मके में, मदीने में, सॼे अरब में ऐं पंहिंजे सॼे दुनिया में इस्लाम पखिड़िबो। तूं सब्र कर, वस्बिर अला मा यक़ूलून, तुंहिंजे ख़िलाफ़ु जेको चवनि था, क़ुर जे ख़िलाफ़ु जेको चवनि था, दीन जे ख़िलाफ़ु जेको चवनि था, बास बादल मौत जे जेको ख़िलाफ़ु चवनि था, इन ॻाल्हियुनि ते तूं सब्र कर फ़िलहालु। मतिलबु वस्बिर अला मा यक़ूलून वहजुरहुम हजरन जमीला, हिकिड़े सुहिणे नमूने सां हिननि खां पासे थी, हिजरत कर यानी परे रह हिननि खां, जेको सुहिणे नमूने सां तरो, ईअं न त कावड़िजी ऐं हिन खां अलॻि थिजे या हूअं कजे, या मतिलबु त विढ़ी ऐं अलॻि थिजे, सुहिणे नमूने सां जो वरी बि माण्हू हिक ॿिए सां ॻाल्हाए सघे। मतिलबु त हिकिड़ो अहिड़ो पोलाइट सोफिस्टिकेटेड हिकिड़ो सिविलाइज़ नमूने सां, हिन सां सुहिणे नमूने जमील नमूने सां। वस्बिर सब्रुनि जमील जी हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे। उहा हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जेको आहे सो फरमाए थो सब्रुनि जमील, सब्रुनि जमील ॿ दफ़ा फरमाए थो क़ुर उन सूरत यूसुफ में अलाह हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम। सो ही सब्र जमील, हिते बि अलाह ताला हिजरनि जमील, हिते आहे हिजरनि जमील आहे, हू आहे सब्रुनि जमील। पर हिते सब्र जो लफ़्ज़ बि शुरू में आयो, वस्बिर अला मा यक़ूलून वहजुरहुम हिजरनि जमील, हिन खां अलॻि थी पर जमील नमूने, सुहिणे नमूने सां, सोफिस्टिकेटेड सिविलाइज़ नमूने सां, यानी हिक ॿिए सां ॻाल्हाइण ॿोलाइण अञा हुजे, हिक ॿिए सां चङाई करे सघिजे, हिक ॿिए सां हू कजे, पोइ माण्हू नेठि मञींदो। भई हिक ॿिए सां कावड़िजी, तूं हुन पासे कावड़ियो, हुन पासे कावड़ियो, पोइ त दीन ई हलंदो कोन को, खोटो थी ख़तमु थी वेंदो। वज़रनी, हाणे लफ़्ज़ अचे थो वज़रनी वल मुकज़्ज़िबीन उलिन निअमत वमहिलहुम क़लीला। ज़रनी, हाणे इहो लफ़्ज़ जेको आहे सूरत नून वल क़लम में बि आहे, जेकॾहिं उहा सूरत ज़रनी, मूंखे छॾे ॾे, ऐं पाण ई थो हिनखे बिछां। जो उते बि जेको आहे सो वलीद बिन मुग़ीरा जो ॾांहुं रेफरेंस आहे, ऐं हिते बि जेको आहे सो इन्हनि ॾांहुं घणनि ॾांहुं आहे, ऐं हुन मंझि सूरत मुदस्सिर में हिकिड़े ॾांहुं आहे। तंहिं करे ज़रनी, ऐं हिन पासे नून वल क़लम में जेको लफ़्ज़ आहे ज़रनी वल मुकज़्ज़िबीन, ज़रनी वल मुकज़्ज़िबीन किथे आहे हिते, वद्दू, हीउ माण्हू जेको आहे फला तुतिल मुकज़्ज़िबीन वद्दू लो तुदहिन फयुदहिनून वला तुति कुल्ल हल्लाफिन महीनिन हम्माज़िन मश्शाइन बिनमीनिन मन्नाइल लिल ख़ैर मुअतदिन असीमिन उतलिन बाद ज़ालिक ज़नीम अन कान ज़ा मालिन व बनीन। हाणे इहो माण्हू आहे जेको मुखालिफ़त करे थो, हिन जे मुतलिक़ अलाह ताला हिन सूरत में फरमाए थो त ज़रनी, मूंखे छॾे ॾे, ऐं पाणी थो हिनखे बिछां, पाणी हिन सां ऐं कंदुसि मूं लाइ तयारु करे रखियो आहे जहन्नम। सम्झो त पोइ हिते इहा ॻाल्हि आहे हिन मंझि, पर हिते सूरत मुज़मिल में बि आहे, ऐं हिते ज़रनी वल मुकज़्ज़िबीन उलिन निअमत, निअमत जंहिंखे मूं ॾिनी आहे, यानी उहो वरी मूंसां अहिड़े नमूने सां थो हालत करे, इन करे छॾे ॾे त पाणी थो हिनखे बिछां। वमहिलहुम क़लीला, थोरी ढर ॾे हिनखे, मोहलत ॾे हिनखे थोरी घणी। इन लदैना अनकालम व जहीमन व तआमन ज़ा गुस्सतिन व अज़ाबन अलीमा, मूं जेको हिननि लाइ तयारु करे रखियो आहे उहो मूं वटि आहे हिननि जे लाइ। हथ कड़ियूं आहिनि, अनकाल आहिनि, ऐं जहीम आहे भड़कंदड़ बाहि आहे दोज़ख जी, ऐं खाधो हिननि जे लाइ ज़ा गुस्सतिन, जेको निड़ी में फासी पवंदो, अटकी पवंदो, ॻी कोन सघिबो, उहो ज़ा गुस्सतिन, उहो अज़ाबन अलीमा, ऐं हिन जे लाइ अज़ाब अलीम आहे जेको मूं हिनखे तयारु कयो। 11 नंबर आयत आहे हुन में, सूरत मुदस्सिर में बि 11 नंबर आयत आहे। अलाह ताला फरमाए थो त ज़रनी वमन ख़लक़्तु वहीदा, छॾे ॾे मूंखे ऐं जंहिंखे मूं अकेलो पैदा कयो आहे, वजअल्त लहू मालन ममदूदन, ऐं मूं माल बि हुनखे ॾिनो आहे घणो, जेको
छोलियूं पियो ॾिए, एतिरो माल आहे जीअं ममदूद, उहा बनी न शहूदनि, ऐं पुट बि हुनखे घणा न अथमि, पॉपुलेशन बि हुनजो वधाए अथमि, साथियुनि जो मददगारनि जो हथ लहू तमीद आहे, ऐं हुनखे पूरी तरह सां रहाइश वग़ैरह जो यानी वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं ही हू सभु कुझु ॾिनो अथऊं, हथ लहू तमीद समयत मां न अज़ीद, पोइ अञा बि ख़्वाहिश करे थो त मूंखे वधीक मिले, वरी ॿियनि जो माल जेको आहे सो फॿाए थो, मतिलबु सभिनी ते कब्ज़ो करणु चाहे थो, तॾहिं धरती जे माल मथां अचे, कारून वांगुरु सभु खज़ाना मूं वटि हुजनि, ऐं पंहिंजो नमरूद वांगुरु सॼी बादशाहत मूं वटि हुजे, पावर जेको आहे सॼो मूं वटि हुजे, इहो चाहे थो खल कल आहे। त हाणे इहो टिनी सूरत में लफ़्ज़ ॼण अचे थो मुज़मिल में, ज़रनी वल मुख़ज़िबीन उलिन नेमत, नेमत वारा जिन खे अलाह ताला नेमत ॾिनी आहे। ॿियनि हंधि जेको ईंदो सूरत आराफ़ वग़ैरह में, त उहे जिन जो पेट भरियलु आहे, यानी आसूदा ख़ुशहाल जेके आहिनि। हाणे आसूदा ख़ुशहाल माण्हू, उन्हनि जे लाइ ख़तरो इहो आहे, जीअं सूरत आराफ़ में आहे त जेसिताईं उठ जेको आहे सो सुई जे पाखे मां न लंघे वञे, तेसिताईं जेको आहे सो शाहूकार ऐं पेट भरियल ऐं आसूदे ख़ुशहाल माण्हू जो जन्नत में दाख़िलु थियणु, छो जो हठीलो ऐं मुतकबर आहे, हू सम्झे थो इहे नेमतूं जेके आहिनि से मूंखे पंहिंजे हथ सां, मुंहिंजे इल्म सां, या पंहिंजे वरसे मुंहिंजा माइटनि मिटनि वटां जेको आहे वॾेर पाए मिली आहे, जेको मालिक थियो आहियां, बादशाह थियो आहियां, मलिक थियो आहियां, चङो मुड़ुसु थियो आहियां, रईस थियो आहियां, ऐं पंहिंजो छा थियो आहियां आगा थियो आहियां, अलाए छा जेको बि वॾेरो थियो आहियां, बादशाह थियो आहियां, सो बसि इहो मुंहिंजो हक़ु आहे, ऐं छो जो आउं हीअं आहियां, आउं हूअं आहियां, अलाह ताला वटां सां मुंहिंजो को वास्तो कोन्हे को, अलाह ताला मूंखे कोन्ह ॾिनो आहे। इन करे इन जे लाइ ख़तरो इहो आहे त इहे जन्नत में दाख़िल, जो हथु छॾींदा कोन, अनीद अनादत ज़िद हथु तकबर उहो छॾींदा कोन को। इहा जेका ॻाल्हि आहे, इन लदैना अनक जहीन वन तामन ज़ा गुस्सतिन वज़ाबन अलीमन, उन खां पोइ फरमाए थो यौम तरजुफुल अर्द, उहो ॾींहुं जंहिं ॾींहुं धरती जेका आहे सा धुबंदी, हीअ तरजुफ रजफ थींदी धरती, वल जिबाल जबल जेके आहे से बि टुटंदा, मतिलबु ॾखंदा, वल कानथिल जिबाल कसीबम महीला, ऐं जेके आहिनि से वारी जे दड़े वांगुरु, दड़ा जिते कसब जिते माना ढिघ जिते थी वञे, यानी जबल जेको आहे सो हींअर सख़्तु आहे, पहाड़ आहे, पथर आहे, उहो जेको आहे सो ज़रा ज़रा पुरज़ा थी वेंदो, ऐं ढिघ जीअं ढेर जी गंद जो किचिरो जीअं भई उछलिबो आहे, या जेका शइ गॾु कबी आहे, जीअं मसलन अनाज गॾु कजे थो, ढेर कजे थो हुन ते, ढिघ थो कजे, अहिड़े नमूने सां मतिलबु त उहो ढिघ थी वेंदो हलियो। ॿिए हंधि वरी क़ुर शरीफ़ में आहे त उहो पणी थी वेंदो, जीअं दज़ थी वेंदो हलियो, या जेको कपह जी पणी थींदी आहे, जीअं क्लाउड्स थींदी आहे, अहिड़े नमूने सां ॼण उॾामंदो, त अहिड़े क़िस्म जा जबल जेके आहिनि से ईअं जबल जी सूरत में न रहंदा, जीअं असीं हींअर ॾिसूं था कसीबम महीला, दड़ा थींदा, दथल साईं लिखियो आहे। इना अरसलना इलैकुम, इलैकुम हिते प्लूरल आहे, यानी सॼी उम्मत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, या सभु क़ुरैश, या सभु काफ़र मुस्लमान सभु इन में अची विया। इना अरसलना इलैकुम, तव्हां ॾांहुं मोकिलियो अथऊं असां हिकिड़ो रसूल असांजो, यानी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ॾांहुं असां मोकिलियो आहे। ऐं ॿिए हंधि आहे त तव्हां मज़ा ई आहे, यानी क़ुरैशन मज़ा आहे, पहिरीं त क़ुरैश जेके हुआ मके जा हुआ त मके जो आहे, अरब जो आहे त अरब जो, तव्हीं बि आहियो त अरब जा आहियो, सॼी काइनात आदम जो औलाद आहियो त हू बि आदम जो औलाद आहे, हिन लिहाज़ खां तव्हां मज़ा आहे, उहो ॿिए हंधि लफ़्ज़ आहे। हिते फरमाए थो इना अरसलना इलैकुम रसूलन, रसूल मोकिलियो आहे असां तव्हां ॾे, शाहिदन अलैकुम, जेको तव्हां ते शाहिद थींदो, यानी क़यामत ते ॾींहुं तव्हां ते शाहिद थींदो त हीअं कयऊं हीअं न कयऊं, ऐं सॼी जहान ते शाहिद थींदो। जीअं सूरत बक़र में ॿियनि हंधनि ते अलाह ताला चयो त शाहिद आहिनि तूं सॼी काइनात जे इंसान ज़ात ते, ऐं तुंहिंजी क़ौम जेको उम्मत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियनि उम्मतुनि ते शाहिद थींदी, ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी उम्मतुनि ते शाहिद थींदो, ऐं असांजी उम्मत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पंहिंजी उम्मत ते बि शाहिद थींदो, ईअं शहादत ॾींदो। ऐं उहो मतिलबु त
उन माना में बि त फ़ुरक़ान जे माना की मुहिमनि जे माना में की चङाई जेका बि आहे परख बि त रसूल पाक सलाहु असांजो मोहम्मद मुस्तफ़ा सलाहु छा कयो उन जो विल बी द मॉडल उसवा हुस्ना जो अख़लाक जो मॉडल आहे जेको सूरत नून वल कलम में अहिड़े क़िस्म जो लफ़्ज़ जेको अची वियो त तुंहिंजो अख़लाक असां अहिड़ो भलो बनायो आहे उहो लफ़्ज़ हिते अची वियो हिते फरमाए थो इन्ना अरसलना इलैकुम रसूलन शाहिदन अलैकुम जेको तव्हां ते शाहिद आहे कमा अरसलना इला फिरऔन रसूल जीअं फिरौन ॾांहुं त तव्हां बि जे फिरौनीअ ते अख़्तियार कंदव ऐं हिन रसूल खे रद्द कंदव ऐं हिन खे न मञींदव हिन जे दीन ते न हलंदव आख़िरत खे न मञींदव त पोइ तव्हां सां ईअं थींदो जहिड़ी फिरौन सां थी तंहिं करे ख़बरदार थी वञो हलिया ऐं पंहिंजो हिन असा फिरौन रसूल फिरौन जेको आहे हुन रसूल खे यानी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो नालो हिन सूरत में न आहे पर हेॾा रसूल जेको लफ़्ज़ आहे सो हज़रत मूसा जे ॾांहुं इशारो आहे हिकिड़ो ई रसूल बसि हुनजी थी ऐं हू शरीक कयो वियो हज़रत हारून अलैहिस्सलाम तंहिं करे हिकिड़े रसूल जो लफ़्ज़ आहे फ़सा फिरौन रसूल फ़ख़ज़नाहु अख़ज़न वबीला अख़ज़ना असां वठि कईसूं पकड़ कईसूं हुनखे वबीला पकड़ में सख़्तु हो असांजो ऐं हिन खां अॻु में जेको इहो वठि वारो लफ़्ज़ इस्तेमालु थियो हिन सूरत मंझि पंहिंजो फ़तख़ज़ हो वकील आहे अलाह ताला खे वकील करे वठि अख़ज़ जीअं तूं हीअं कर ख़ुज़ फ़तख़ज़ वकील आहे हिते आहे अख़ज़ न अलाह ताला पकड़ कईसूं असां पकड़ कईसूं अख़ज़ न अख़ज़न वबीला वठि बि कईसूं ॾाढी वठि जहिड़ी कजे वठि वबीला सख़्तु क़िस्म जी फ़कैफ़ तत्तक़ून पोइ कीअं तव्हां बचंदव तक़वा परहेज़गारी अख़्तियार करण खां सवाइ मतिलबु जेकॾहिं कैफ़ उन थींदो तव्हांजो कमु कीअं थींदो कैफ़ तत्तक़ून इन कफ़रतुम जेकॾहिं न मञींदो इनकार कंदो लिकाईंदो झुकंदो कुफ़रतुम यौमन यजालुल विलदान शीबा जंहिं ॾींहुं उन ॻाल्हि उन ॾींहुं छा कंदो यानी उहो क़यामत जो ॾींहुं जेको आहे सो एॾो सख़्तु हूंदो जंहिं ॾींहुं नओं ॼावल ॿार जेको आहे सो पोढ़ो थी ॼमंदो अलाह यानी अहिड़ी दहशत अहिड़ी हूंदी जेको नओं ॿार ॿार बि हुजे कारा वारनि सां ॼमे त यकदमि उन दहशत मंझि अछा हुनजा वार थी वञे हलिया ऐं पोड़पण हुन ते मुसलत थी वञे हली पोड़ो थी वञे हलियो इहो ॼण को माण्हू कंहिं ख़्वाबु ॾिठो या माण्हू को लकाव थियो कंहिंसां जो जंहिंखे वञी पूरे आया हुआ या छा कयो ऐं जो मतिलबु पोइ हुनखे वरी मरी वियो हलियो पोइ वरी रिवाइव थी वियो हलियो अहिड़े क़िस्म जो को वाक़ियो थियो त उहो पोड़ो वार कारा हुअसि जंहिं वक़्तु जहिड़ो हो वरी मरी वियो हलियो त वरी जो उथी पियो ॿीहर त अहिड़ा क़िस्म थियनि था क्लिनिकल डेट डिक्लेयर कजे थो उहो वरी रिवाइव थी थो वञे हलियो त पोइ अहिड़े क़िस्म जा घणेई वाक़िया थिया आहिनि असांजी ज़िंदगी में बि ऐं ॿियनि माण्हुनि वटि बि माण्हू थिया आहिनि त पोइ अछा वार थी हलिया हुनजा हाणे जेके मतिलबु त जंहिंखे सख़्तु ॾींहं ॾिसणा पवनि था त पोइ हुनजा वार अछा था थी वञनि हलिया त हिन शेब आहे यानी पोड़पण ॿुढोपण हुन ते अची थी वञे असमा मुनफ़तिरुनि बि हीउ जेको आसमान आहे सो फाटंदो हुन ॾींहुं भई कान वैद हू मफ़ऊल आहे बेशक अलाह ताला जो वाइदो जेको आहे सो थी गुज़रंदो यानी अलाह ताला वाइदो पूरो कंदो कान वैद हू मफ़ऊल आहे पूरो थियणो आहे अलाह ताला जो वाइदो जेको अलाह ताला कयो आहे त हीअ क़यामत बास बादल मौत थींदो ऐं हिसाबु किताबु तव्हांजो थींदो ऐं जन्नत ऐं जहन्नम जेको आहे सो रिवार्ड ऐं पनिशमेंट आहे सा उहा तव्हां थींदी उन ॾींहुं तव्हां सां छा थींदो इन हाज़ ही तज़किरतुन हीउ क़ुर जेको आहे सो हाज़ ही इन हाज़ ही तज़किरतुन हीउ तव्हां लाइ नसीहत आहे ज़िक्र आहे यानी तव्हां हुनखे वठो ऐं उन ते हलो ऐं हुनजी पाबंदी करियो त इहो तव्हांजे लाइ नसीहत आहे तव्हां लाइ चङाई आहे तव्हांजो ख़ैर खाई इन में आहे इन हाज़ ही तज़किरतुन फमन शात अतख़ज़ इला रब्बिही सबीला पोइ जेको चाहे उहो अलाह ताला ॾांहुं पंहिंजी वाट वठे पंहिंजो इन इहा लफ़्ज़ जेको आहे सो ला इक्राह फी दीन क़द तबय्यन रुश्द मिनल ग़य मज़ो अची वियो त इहा रुश्द ऐं ग़य भई जेके आहिनि से ॿई पधा थी विया न हलिया हाणे जंहिंखे मर्ज़ी पए त वठे जंहिंखे मर्ज़ी पए त न वठे इहो रस्तो
ऐं सूरत काफ़ मंझि बि इहो फमन शाह यौमिन फमन शाह यकफुर हिन आतदना लिज़ालिमीन संस मर्ज़ी आहे पर हिते वरी पोइ हिननि सूरतुनि मंझि अलाह ताला फरमाए थो वमन यशा अलाह इलाह वमन तशाऊन इलाह यशा अलाह न तव्हां चाहींदो ऐं न उहे चाहींदा वमन यशाऊन इलाह यशा अलाह ॿिन्ही जेसिताईं न चाहींदो जेसिताईं अलाह ताला न चाहींदो त मतिलबु त अलाह ताला वटां तौफ़ीक़ मिलंदी अलाह ताला पंहिंजो रहम कंदो फज़ुल कंदो जो हुनखे उहा तौफ़ीक़ ॾींदो ऐं पोइ उहो अख़्तियार कंदो की ॿई ॻाल्हियूं इन में इहे बि आहिनि इन हाज़ी तज़करतुन फमन शाह तख़ज़िला रबी सबीला पंहिंजे अलाह ताला ॾांहुं रस्तो पंहिंजो अख़्तियार करे संस मर्ज़ी आहे जेके करे जंहिंखे न करे संस मर्ज़ी आहे पाबंदी कोन्हे को ला इक्राह फिद्दीन इहो कोन्हे असां ज़ोर मज़ करे माण्हू खे मुस्लमान तलवार जे ज़ोर ते कंहिं बि कोन्ह कयो आहे न रसूल पाक सलाहु कयो न साहबनि कयो हिकिड़ो ॿुधायूं त हीअ सुठी ॻाल्हि आहे हीअ जनत आहे हीअ जनम आहे हीअ ॻाल्हियूं आहिनि हीअ ॻाल्हियूं आहिनि तव्हांखे मञण में अचे थी ॻाल्हि त तव्हीं मञो मुस्लमान थियो जेकॾहिं नथी मञण में अचेव त न मञो पाण ई ख़बर पवंदी अॻिते हली इन रबक यअलम अनक तक़ूम हाणे इन ॻाल्हि ॾांहुं इशारो थो अचे त तव्हांखे जेको हुकुम कयो वियो सूरत जे शुरू में यानी 19 आयतूं थी वञनि हाणे 20 आयत शुरू आहे त जेको शुरू में जेको तव्हांखे निसफ़ हुओ वनकुस अला वग़ैरह वग़ैरह वधायो ऐं ज़िद हले त इहो जेको आहे सो हाणे असांखे ख़बर आहे पोइ हीअ मतिलबु पोइ जी आयत आहे कंहिं वक़्तु थी सघे थो त मदनी आयत हुजे इन रबक यअलम रब तव्हांजो ॼाणे थो अनक तक़ूम अदना मिन सुलसिल लैल त तव्हीं घटि वक़्तु को ॿ तिहायूं सुलस जेको आहे सो 2/3 यानी राति जा 2/3 जेकॾहिं पंहिंजा 24 कलाक आहिनि त माना त 16 कलाक जेके आहिनि से तव्हां इहो राति जो 16 कलाक राति कोन थी थिए राति जा 16 ॿारहनि जो टियों हिसो यानी 8 कलाक 8 कलाक जेके आहिनि से तव्हां राति गुज़ारियो था पंहिंजे हुन मंझि ऐं निसफ़ या अधु यानी 6 कलाक था गुज़ारियो राति जो इबादत में ऐं सुलुस या टिहाई यानी 1/3 माना 4 कलाक यानी 8 कलाक 6 कलाक या 4 कलाक तव्हां निमाज़ पढ़ो था मतिलबु इबादत करियो था तहजुद करियो था वग़ैरह उहा ताइफ़तुम मिनल लज़ीन माक ऐं हिकिड़ो ग्रुप आहे ताइफ़ो आहे जेको तोसां गॾु आहे यानी हज़रत अबू बकर सिद्दीक़ आहे हज़रत अली रज़ी अलाह ताला अरकम बिन अरकम आहे या हज़रत उस्मान आहे वग़ैरह वग़ैरह जेके पहिरियां मुस्लमान थिया हुआ पोइ वरी जन हिजरत कई वग़ैरह ऐं पोइ वरी अहिड़े क़िस्म जा त उहे जेके तोसां आहिनि से निमाज़ पढ़नि था यानी 8 कलाक या 4 कलाक या 6 कलाक निमाज़ पढ़नि था वल्लाह युक़द्दिरुल लैल वन्नहार अलाह ताला ज़ाहिर आहे त राति ऐं ॾींहुं जेको आहे सो मक़दूर करे छॾियो आहे त भई राति जेका असां 11 12 कलाक 13 कलाक थींदी या 14 कलाक थींदी या कंहिं वक़्तु ॾींहुं जेको आहे सो 7 कलाकनि जो थो थिए असां वटि कॾहिं 11 कलाकनि जो थो थिए त इहो टाइम जेको चेंज मुक़दरु थियलु आहे अलाह ताला मुक़ररु करे छॾियो आहे सियारे में रातियूं ॾिघियूं थींदियूं ॾींहं नंढा थींदा ऊन्हारे में ॾींहं वॾा थींदा राति नंढी थींदी हिन करे सॼो मक़दूर करे छॾियो आहे अलाह ताला मुक़ररु करे छॾियो आहे क़दुरु करे छॾियो आहे लैल ऐं नहार खे अलिम अलाह ताला इन करे उहो बि ॼाणे थो अलिम अलंत हुसूह त इहो बि ॼाणे थो त तव्हीं हरगिज़ पूरो न करे सघंदो सॼी ॻाल्हि भई 8 कलाक करियो या 4 कलाक करियो या 6 कलाक करियो या 1 कलाक करियो पर तव्हां मतिलबु त जेकॾहिं हुकुम को करे छॾिजे त हेतिरा कलाक वेही निमाज़ पढ़ो त पोइ तव्हां करे कोन सघंदो इन करे फ़ताब अलैकुम पोइ अलाह ताला तव्हां ॾांहुं मोटियो आहे ऐं अलाह ताला तव्हांजी तौबा ॼण क़बूलु कयो आहे कई आहे अलाह ताला तवाब आहे ऐं तव्हीं तौबा ताइब थियो तंहिं करे ताइब हुजो ऐं पंहिंजो अलाह ताला तौबा क़बूलु कंदो तवाब आहे फ़ताब अलैकुम नरमाई थो करे तव्हां ते फ़क़रऊ मा तयसर मिनल क़ुरान पोइ एतिरो पढ़ो जेतिरो तव्हांजे लाइ आसान हुजे क़ुर जा पढ़णु यानी आसानी सां जेतिरो हाणे मतिलबु त असांजो हुकुम कोन्हे त क़ुर हिकिड़े ॾींहं में ख़तमु करियूं या क़ुर 6 कलाकनि में ख़तमु करियूं या क़ुर 7 ॾींहंनि में ख़तमु करियूं या क़ुर महीने में ख़तमु करियूं जेतिरो आसान थी सघे माण्हू पढ़ी सघे
पर बहरहाल हिकिड़ो सुठो तरीक़ो इहो आहे त माण्हू हर हफ़्ते में भलो इहो आहे त माण्हू हर हफ़्ते में हिकिड़ो सिपारो हूंदो पढ़े, हर ॾींहं में हिकिड़ो सिपारो हूंदो पढ़े त 30 ॾींहंनि में पूरो थी वेंदो, या हर हिकिड़ी मंज़िल पढ़ंदो हिकिड़े ॾींहं में त 7 ॾींहंनि में पूरी थी वेंदी, या जेकॾहिं हिकिड़ी अधु सिपारे जो पढ़िबो त पंहिंजो 60 ॾींहंनि में पूरो थी वेंदो। मतिलबु त अहिड़े नमूने सां को हिसाबु किताबु रखिजे जंहिंमें माण्हू पढ़े सघे। फ़क़्रउ मा तयस्सर मिनल क़ुरान, हाणे इहो लफ़्ज़ अॻिते वरी ॿीहर बि ईंदो। अलिम, अलाह ताला ॼाणे थो, अलिम हाणे ॿियो दफ़ो अलिम आहे, अलाह ताला ॼाणे थो अलिम अन सयकून मिनकुम मर्दा, त अलाह ताला ॼाणे थो तव्हां वञा के ज़रूरु पंहिंजो बीमार बि थींदा, बीमारी जी हालत हूंदी, नमाज़ ओहिड़े नमूने सां कोन पढ़ी सघिबी जहिड़े नमूने सां सिहत जे वक़्तु पढ़िजे थी। वाख़रून यदरिबून फिल अर्द यब्तगून मिन फज़लिल्लाह, ऐं ॿिया अहिड़ा हूंदा जेके माण्हू ॾींहं जो कम ते वेंदा या राति जो कम ते वेंदा, मुसाफ़िरी कंदा या कमकार कंदा, जो पंहिंजो फज़ल अलाह ताला जो रिस्क जेको आहे तलाश करण जे नमूने सां, त मतिलबु उनखे हे कम बि करिणा आहिनि। ऐं आख़रून युक़ातिलून फ़ी सबीलिल्लाह, ऐं के अहिड़ा बि आहिनि जेके कंदा पंहिंजो अलाह ताला जे वाट में विढ़ंदा बि रस्ते मंझि। इन करे हाणे सभु कंहिंजा पंहिंजियूं आहिनि ज़रूरतूं आहिनि, या छा चइजे त लिमिटेशन्स आहिनि सभु कंहिंखे। फ़क़्रउ मा तयस्सर, इन करे जेतिरो आसान थी सघे माण्हू क़ुर शरीफ़ पढ़े पंहिंजे लिहाज़ खां। वाक़ीम सलात, ऐं निमाज़ क़ाइमु करियो। वात ज़कात, ज़कात ॾियो। मतिलबु त हाणे इहे सभई अहकामात अची विया आहिनि जेसिताईं हीअ आयत हीअ आई आहे जंहिं वक़्तु बि। अक़रिदुल्लाह कर्ज़न हसना, अलाह ताला खे कर्ज़ हसना ॾियो। हाणे इहो घणनि सूरतुनि में न आहे कर्ज़ हसना जो, सूरत हदीद में आहे, हिते आहे, ॿियो बि हिकिड़े हंधि को हूंदो किथे ॿिए हंधि बि, पर हिते ॼण इहो लफ़्ज़ आहे ऐं सूरत हदीद में बि आहे वग़ैरह। वमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन ख़ैरिन तजिदूहु इंदल्लाह, जेको बि तव्हां ख़ैर जो कमु कंदव पंहिंजे नफ़्स लाइ अॻिते मोकिलींदव, उहो तजिदूहु, उहो लहंदव तव्हीं, उहो तव्हांखे मौजूदु मिलंदो। तजिदूहु इंदल्लाह, अलाह वटि उहो ख़ैरन आज़म अजरा, उहो सुठो ऐं भलाई वारे नमूने सां हूंदो अलाह ताला वटि मौजूदु पियो, ऐं पंहिंजो उनजो अजर जेको आहे सभु अज़म हूंदो, वॾो अजर हूंदो। जीअं सूरत ज़िलज़िला में आहे त जेकॾहिं ज़रो जो ज़रतिन ख़ैरन यरा वमन यअमल मिस्क़ाल ज़रतिन ख़ैरन यरा वमन यअमल मिस्क़ाल ज़रतिन शर्रन यरा, त ज़रे जेतिरो बि को कमु हूंदो, सूरत लुक़मान में या ॿियनि हंधनि ते आहे त जेकॾहिं पथर जे वंद विच में का नंढी शइ बि हूंदी जेका मतिलबु राई जे दाणे जेतिरी, उहा बि ऐं चङाई जेतिरी बि कयो या बुछड़ाई जेतिरी बि कयो असां सभु ईंदी। सो अलाह ताला वटि उहा मौजूदु आहे। उनजो अजर या पनिशमेंट, बुछड़ाई कंदव त उनजी पनिशमेंट हूंदी, चङाई कंदव त उनजो अजर हूंदो, रिवार्ड हूंदो। जो अजरन आज़म अजर आहे। वस्तग़फिरुल्लाह, ऐं अलाह ताला जे खां इस्तिग़फ़ार घुरो, अलाह ताला जी माफ़ी घुरो अलाह ताला खां। ऐं इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम, बेशक अलाह ताला वॾो बख़्श करण वारो आहे ऐं पंहिंजो रहीम आहे, रहम करण वारो आहे, बख़्श करण वारो बि आहे, रहम करण वारो बि आहे। रहम करण वारो आख़िरत में कमु आहे। रहमान जेको आहे हिन ज़मान धरती ते आहे, सो कंहिंखे जो रिस्क ॾिए थो, काफ़िर खे मोमिन खे, पर रहीम ख़ासि तरह सां मोमिननि सां आहे। हाणे इहो सूरत थी वई 20 आयतूं आहिनि हुन में सूरत मुज़म्मिल। हिते वरी पोइ अॻिते पढ़ंदासीं इंशा अल्लाह आमीन। सूरत मुदस्सिर इन सां वास्ते जे लिहाज़ खां अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।